मोहब्बत से सोने हबीब फ्लैश करो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना करीमिना तबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व हुवा बिल उफ़ुक़िल अअला सुम्मा दना फ़तदल्ला फ़कान क़ाब कौसैनि औ अदना। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद अला सय्यदिना व मौलाना व मुर्शिदिना व मअवाना व मलजाना हबीबिना करीमिना तबीबिना क़ुर्रत अयुनिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व इत्रतिहि व औलादिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए उम्मतिहि अजमईन। दुरूद पढ़ते हैं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सरे ला मकान से तलब हुई, सरे ला मकान से तलब हुई, सुए मुंतहा वो चले नबी। कोई हद है उनके उरूज की, बलगल उला बिकमाली। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जा करोड़ा करम लखे लुत्फ रब्बे करीम जैसा के हिन मुबारक भलारी बरकतुन वारी 27वीं शरीफ वारी रात में अल्लाह ताला पंजे घर में गड करे तुझे ऐ मुझे हबीब जे शान बुधन जो असा के शर्फ बख्शो है। अजो की रात 27वीं जी रात रजब जी 27वीं जी रात उहा अज़मतुन उहा बरकतुन वारी रात है जे रात के अंदर थोड़े वक्त में अल्लाह तबारक व तआला तुझे मुझे लजपाल नबी के मेराज करायो। सुभान अल्लाह। असा उन लजपाल नबी जा उम्मती आयूं जेके अल्लाह ताला एड़ा त कमाल अता फरमाया, एड़ा त जमाल अता फरमाया, एड़ा त खूबो खिसाल अता फरमाया जेके न अग के नबी के पैगंबर के रसूल के मिलिया हुआ न वरी बाद में के मिलिया एड़ा मकाम ऐ मर्तबा तुझे मुझे लजपाल नबी के मिलिया। हिन जामिया मस्जिद फतह जे अंदर हर महीने से 27 जो है मेला को थींदो आ। असा जो हर दिल अजीज मोहतरम सईं हाफिज कमालुद्दीन हिन महफिल के सजाइंदो आ। हर महीने की 27 शान वारी पर अजो की जेकी 27 आहे वो मेराज वारी आहे। मदीने वाले साईं के अल्लाह तबारक व तआला उहे बुलंदियों उहे रिफअतूं उहे मर्तबा अता फरमाया जो रात के थोड़े हिस्से के अंदर तुझे मुझे लजपाल नबी के अल्लाह मेराज करायो। तुझे मुझे हबीब जो मेराज ते वंजन बेमिसाल ओ ला मकान ते पहुंचण बेमिसाल अल्लाह सा दू बदू मुलाकात करण बेमिसाल मुलाकात करे वरी असाने मोटी अचण बेमिसाल। अल्लाह ताला खुद कुरान मजीद फुरकान हमीद के अंदर इन्हें सफर
मेराज के बयान कयो एड़ो त सुणो बयान कयो एड़ो त जाने बयान कयो जो 7 साल गुजरी विंदा पर तुझे मुझे लजपाल नबी जो शान न खुटंदो ॾींहों ॾींहुं वधंदो वेंदो। रब्बे करीम फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही असा पाक है वो ज़ात सभई पाकीज़गी सभई शान उन्हें जेला वो अल्लाह जे पंजे लजपाल पंजे खास बाने मोहम्मद मुस्तफा के मेराज करायो केतरो करायो केतरे टाइम में लैला रात के थोड़े हिस्से दे अंदर पंजे महबूब के जमीन का घुराई जमीन उनका मथे हिकड़े आसमान बी आसमान ठी आसमान चौथे आसमान पंजे आसमान छह आसमान सते आसमान का मथे अर्शे मुअल्ला का मथे ला मकान ते अल्लाह घुरायो ऐ तुझे मुझे हबीब के अल्लाह शान अता फरमाया। मेराज जो वाक्यो एड़ो त वाक्यो आहे मेराज की माना मौजूदो एड़ो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदा घना मिलिया पर उन्हनि में मेराज वारो मौजूदो वडे शान वारो आहे। मौजूदो उन्हें के चइबो आहे जिते अकुल आजिज़ थी वञे जिते माण्हू के समझ में न अचे आम माण्हू ऐं केॾो ख़ास माण्हू हुजे पर जॾहिं उन्हें के मामलो समझ में न अचे गाल समझ में न अचे के चइबो आहे मौजूदो। ऐं तुझे मुझे हबीब के अल्लाह ताला लखे मौजूदा अता फरमाया। बेशक अगे नबियन के अल्लाह ताला मौजूदा अता फरमाया। हजरत मूसा अलैहि सलाम के अल्लाह तबारक व तआला यो कमाल अता फरमायो जो पंजो हथ मुबारक पंजे बगल में विझी कढंदा हुया सिज वांगुर चमकंदो हुयो संदन के अल्लाह ताला एड़ो कमाल अता फरमायो जो असा उछलाईंदा हा असदहा नांग बंजी विंदो हुयो। हजरत यूसुफ अलैहि सलाम के अल्लाह ताला एड़ो हुस्न अता फरमायो जो बुखारा इंदा हा यूसुफ जो दीदार कंदा हा भूखों लही वेंदियूं हो माण्हुनि जा पेट भरजी वेंदा हुया। अल्लाह ताला रसूलन के पैगंबरन के शान मुताबिक उनन के मौजूदा मर्तबा दर्जा बुलंदियों अता फरमायो पर जरी वारो आयो तुझे मुझे लजपाल नबी चलो सुभान अल्लाह जरी वारी आई लजपाल नबी जी तो अल्लाह ताला फरमायो दुनिया वारो तमा इंगे न समझो है मामूलिया पर है मु रब जो भी महबूब है को कहजो महबूब पर मोहम्मद मुस्तफा खुद खुदा जो महबूब है। जेको महबूब हुंदो आ न महबूब के मकाम भी ओदा दिना विंदा हिन शान भी ओदा दिना विंदा हिन उनके बुलंदियों ऐं मर्तबा भी ओदा दिना विंदा हिन को वाह वाह मर्तबा मिलिया उन मर्तबन मंझा अल्लाह तबारक व तआला तुझे मुझे हबीब के हिकड़ो मौजूदो कमाल मेराज वारो अता फरमायो। एड़ो मौजूदो जो रात के थोड़े हिस्से में वया इन रिवायत में अचे तो जो महबूब वया मोटी आया एतरो वक्त लगो जो कड़ो लुडियो पे बिस्तर गरम हुयो वुज़ू जो पानी वयो पे जो कमाल है ना तई गुलाम नबी मैसर फरमायो किथे मुल्क मदनीय जो आई किथे ला मकान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान आ किथे मुल्क मदनीय जो आई किथे ला मकान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान जन्य बिलु मदीने जे साईं जो अज खुदा खुद मेज़बान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान उते जल्द पहुंचण
ॼण मुंहिंजे मोहम्मद जो शान। अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। पाक आहे उहा ज़ात जे पंहिंजे लॾपाल नबी मोहम्मद मुस्तफ़ा खे रात जे थोरे हिस्से में मेराज करायो। पहिरीं अल्लाह ताला बयान अहिड़ो कयो मता दुनिया वारा चवन हे कीअं थी सघे थो, हे कीअं थींदो रात जे थोरे वक्त में हे हेॾी वॾी ॻाल्हि कीअं थींदी आहे न। सोच ॻाल्हि सम्झ में अचे थी हले न? सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झंदा वञो, खाली हा न कजो। ओ मौलवी साहब बयान पियो करे, बयान कंदे चई इल्म खां सवा कुझु कोन्हे। हिकिड़ो सगोरो वेठो हुन चई साईं सच थो चई, इल्म खां सवा कुझु न आहे। ईअं त न आहे न। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो पाक आहे उहा ज़ात जे पंहिंजे ख़ासि माने खे मेराज करायो, पंहिंजे ख़ासि माने खे दर्जा अता फरमाया। वो अल्लाह पाण आहे। अल्लाह ताला पंहिंजी पहिरीं पाकीज़गी बयान कई मता दुनिया वारा चवन यो रात जे थोरे हिस्से जे अंदर हेॾो परे ज़मीन खां, केॾो परे आसमान, आसमान खां परे ॿियो आसमान, उन्हनि आसमाननि खां मथे अर्शे मुअल्ला, अर्शे मुअल्ला खां मथे ला मकान ते वञण, एॾो मथे वञण, एॾो परे वञण, रात जे थोरे हिस्से मंझि कीअं थी सघे थो। पर रब फरमायो पाक आहे उहा ज़ात, यानी अल्लाह जी ज़ात जेको क़ादिर क़दीर आहे, जे दुनिया खे ठाहियो। ए इंसान तू कुझु न हुए, तोखे पाणीअ जे गलीद नुत्फ़े मां बनायईं, तुंहिंजा हॾा ठाहियईं, तुंहिंजूं अखियूं ठाहियईं, तोखे ठाहियईं अहिड़ो त सुहिणो ठाहियईं, तो तुंहिंजूं अखियूं ॿई बराबर ठाहियईं, तोखे सुहिणी सूरत वारो बनाए। उहो अल्लाह आहे। अल्लाह ताला पंहिंजो शान बयान कयो। अल्लाह ताला फरमायो मां उहो रब आहियां जे सिज खे ठाहियो आहे, सिज अहिड़ो ठाहियमि जेको हर दुनिया जी कुंड कुर्च में रोशनी पहुचाईंदो। मां उहो रब आहियां जे चंड खे ठाहियो, मां उहो रब आहियां जे जबलनि खे ठाहियो, मां उहो रब आहियां आसमाननि खे ठाहियो, उहे आसमान जेके बिना के थंभ जे बिछल आहिनि, मां उहो रब आहियां जंहिं कुल काइनात बणाई, हर शइ जे मथां मां क़ादिर क़दीर आहियां। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। नबी
हबीब उन वक्त में उम्मे हानी जे घर दे अंदर आरामी हुया। बी रिवायत में हतीमे काबा दे अंदर आरामी हुया। हजरत जिब्रील अमीन आयो महबूबन के जागाण दिठई महबूब आरामी आहन। महबूबन के किए जगाया किए निंड मां सजाद कया दिठई हेडे शान वारो आहे हेडे मकामन वारो आहे। इने आम मानू ना है जो इनके उठारिया किए उठारिया। ओदी मला जिब्रील अमीन पांजो कंध मुबारक झुकायो पांजी निर मुबारक महबूबन जे कदमन के मले महबूबन के जगाए अर्ज कयो या रसूल अल्लाह ए अल्लाह दा नबी है इन्नल्लाह क़द इश्ताक़ इला लिक़ाइक या रसूल अल्लाह। ओ हबीब ओ अल्लाह दा नबी है अल्लाह ताला तुझे दीदार लाए मुश्ताक आहे। इन्नल्लाह क़द इश्ताक़ इला लिक़ाइक या नबी अल्लाह ए नबी अल्लाह जा अल्लाह तुझे दीदार जेला मुश्ताक आहे। दुनिया चाही दिया अल्लाह के राजी कयूं अल्लाह सना राजी थे वहवा तुझे मुझे लजपाल नबी जो शान जो जिब्रील अर्ज करे तो महबूब सुजाग थियो अज अर्श ते संभरण वारी कयो जो अल्लाह तुझे दीदार लाए मुश्ताक आहे। आई गुलाम नबी मैं रिते फरमायो अज अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो। अज अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो संभरण वारी कयो सोना त्यारी कयो। अज अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो। महबूब आराम हिन महबूब निंद्र में हिन पर महबूब अल्लाह जो महबूब अल्लाह फरमायो जिब्रील वनी जागाए मुदे वठिया वाह महबूब जो शान खुदे अल्लाह जो भी महबूब नबी पैगंबर हजरत मूसा कलीमुल्लाह जैसा अल्लाह ताला गुफ्तगू कंदो हुयो अल्लाह ताला सा कलाम करण वारो कलीम अल्लाह ताला सा गुफ्तगू करण वारो अर्ज कई मौला तुझो कलाम त बुधा दो तुझी मिठड़ी गुफ्तार त बुधा दो पर मुझी दिल चाहे थी मौला तू जो दीदा रब्बी अरिनी मौला मुखे पंजो दीदार करा मां तुझे दीदार लाए मुश्ताक आया। अल्लाह ताला फरमायो लन तरानी ए जिब्रील ओ ए मूसा कलीमुल्लाह तू मुखे न मालिक नहीं तू रब आही पर पो भी मूसा कलाम करी तो मुखे शरफ बख्शो दई मुंजी दिल चवे थी मां दीदार कया अर्ज करन लगो आहू करन लगो न्याज़ियों करन लगो रब फरमायो न दिसी सकंदे वरी अर्ज कई रब कुरान मजीद में फरमायो वलाकिन्नी अंजुर इलल जबल फइन इस्तकर मकानहु ए मूसा मां पांजे नूर जी हिकड़ी झलक तो बसौफ तरानी जेकर इनते फिटो कया जेकर तू ने के दिसी वे त तुम रब के भी दिसी वठने फलम्मा पुजनी अल्लाह तबारक व तआला फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल रेज़ा रेज़ा थियो जबल टुटी सड़ी कारो थियो वखर मूसा सैका मूसा कलीमुल्लाह न दिसी सको बेहोश थी जमीन ते आयो मूसा दीदार न करे सको खुदरिया फरमाइन था वो एड़ी झलक हुई जो अल्लाह जे नूर मां 99 हिस्सन मंझा हिकड़ी नंढड़ी झलक हुई एतरी त नंढड़ी हुई जे सुई जे पाखरे में नंढड़ो गुरखो हुंदो वा इने का भी नंढड़ी अल्लाह जे
नूर जी झलक हुई वाकरी त जबल रेज़ा रेज़ा थियो मूसा कलीमुल्लाह बेहोश थियो अल्लाह जे दीदार करण जे लाइ मुश्ताक हुयो ते शायर जो न तेरी आंख देखे ए मूसा न चश्मो मुस्तफा देखे कौन सुभान अल्लाह शायर थे न तेरी आंख देखे ए मूसा न चश्मे अंबिया देखे अरे मुझे देखे तो ए मूसा मोहम्मद मुस्तफा देखे मूसा कलीमुल्लाह वो दीदार न करे सको उन्हें झलक दिसण ते बेहोश थियो रिवायत में अचे तो हिकड़ो डी न बदियन 40 ॾींहनि ताईं मूसा कलीमुल्लाह बेहोशी जे हालत में हुयो पर वाह वाह तुझे मुझे लजपाल नबी जो शान अल्लाह ताला सूरे नजम में बयान कयो रब फरमायो माज़ा क़ल बसरु व मा तग़ा लक़द रआ मिन आई अल्लाह जो दीदार कंदो रहो यो मुस्तफा जो शान आहे सुभान अल्लाह मूसा कलीमुल्लाह ओ वनड़ी झलक ॾिठी बेहोश थियो 40 ॾींहं ताईं पर मुस्तफा करीम दूबदू दीदार कंदो रहो जंहिंजो शाहिद खुद कुरान आहे के शायर चयो तू अर्श अज़ीम घुमी आए तू रूबरू रब पान ओ सही तू अर्श अज़ीम घुमी आए रब रूबरू पान दिसी आए माज़ा गजनेन वारा बल्लेल जे जुल्फन वारा सद बार वने मां सद को अल्लाह मुझा जान बजल बनवारा बल्लेल जे जुल्फन वारा सद बार वने मां सद को मुझा कामिल कुर्बन वारा वही ॾींहुं जुड़ियो हीअ रात जुड़ी कुल तुझे करे कायनात जुड़ी वही ॾींहुं जुड़ियो हीअ रात जुड़ी कुल तुझे करे कायनात जुड़ी लो लाख जे लकबन वारा बल्लेल जे जुल्फन वारा सत बार वने मां सद को मुझा कामिल कुर्बन वारा सद बार वने मां सद को मुझा कामिल कुर्बन वारा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तान मोहतरम अल्लाह तबारक व तआला तुझे मुझे हबीब के मेराज करायो मेराज जिन हिस्सन ते मुश्तमिल पहिरियों उन्हें के चबो असरा जेको मक्के खां मस्जिद अक्सा ताईं थियो इन्हें के चबो असरा ज़मीनी सफर ॿियो नंबर ते अल्लाह तबारक व तआला महबूब के मेराज करायो जेको ज़मीन खां वठी 7 आसमाननि खां मथे अर्श मुअल्ला ताईं टियों नंबर ते मेराज जो हिस्सो आहे उन्हें के एराज चयो वेंदो जेको अर्श खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे ला मकान जिथे अल्लाह हुयो ऐं उन जो रसूल मोहम्मद मुस्तफा हुयो पहिरियों हिस्सो यो हुयो तेरी हजरत सोना हबीब मक्का मुकर्रमा में हुया निंद्र में आरामी हुया जिब्रील आयो अर्ज कई मुझा महबूब सोना हबीब अल्लाह ताजे दीदार लाए मुश्ताक है मक्के खां बुराक जी सवारी ते वठी आयो आया मस्जिद अक्सा जे अंदर को इंदो आ न शान वारो उन जे ला मानू शान वारा गड थींदा आहिनि पर उन जे अचण खां अॻु बीहंदा
तुझे मुझे हबीब जो शान यो तेरे महबूब आया तो दुनिया जा सपनी का भला सपनी का शान वारा अल्लाह जा नबी प्यारा पैगंबर आई रसूल महबूब जे इस्तकबाल जे ला बिठल होया तो न सुभान अल्लाह हिकड़ो न बन रे सवा लख कमो पेश जेके भी नबी पैगंबर रसूल हुया अल्लाह ताला उनके मस्जिद अक्सा में गड कयो तवा गड थियो त मुझो महबूब अचे थो महबूब आया सवा लख नबियन के नमाज पढ़ाए उन्हनि जो इमाम थिया उते मूसा कलीमुल्लाह भी हुयो इब्राहिम खलीलुल्लाह भी हुयो आदम सफीउल्लाह भी हुयो नूह नजीउल्लाह भी हुयो अल्लाह जा पैगंबर रसूल हुया सबनी जा शान ऊंचा सबनी जा मर्तबा भला पर सब हुया सपन में सबन जो सालार तो जो मुझो लजपाल नबी मोहम्मद मुस्तफा हुयो सुभान अल्लाह तो न सुभान अल्लाह अल्लाह ताला दुनिया वारन के देखारियो बेशक रसूल पैगंबर नबी शान वारा पर ये शान वारा पर मुझो महबूब उनन का वधीक मकामन वारो आहे चौन सुभान अल्लाह एरे शान वारो जेके इमामत जो मुसल्लो मिलियो जेके शान मिलियो जेको सबनी में सुरखुरू हुयो सबनी में ओ हुस्न वारो यूसुफ उते बीठल हुयो सोनी गुफ्तार वारो दाऊद उते बीठल हुयो अल्लाह जो खलील उते बीठल हुयो पर वाह वाह शान तुझे मुझे लजपाल नबी जो सबई हुया पर सबनी का निराली जात हुई त तुझे मुझे लजपाल नबी के शायर जो उच्चिया निशाना सरकार दिया सोने मन मुड़े मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तू थले थले ओ मेरे नबी दिया शाना बले बले आखो मेरे नबी दिया शाना बले बले मेरे नबी दिया शाना बले बले चौना बले बले लजपाल नबी जो शान बुधी आशिक ठरंदा हिन मुनाफिक बरंदा हिन हिन आशिकन जे ला जन्नत जा दरवाजा खुलंदा हिन हजरत सुना हबीब करीम जे मल अर्श मौला ते वञन पिया न तो पानी जुती मुबारक लाथन छो त महबूबन के याद हुयो जने मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते विंदो हुयो त अल्लाह ताला फरमाया मूसा पंजी जुती ला फखलन अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस दुआ है मुक़द्दस वादी दुआ है पंजी जुती ला हजरत मूसा कलीमुल्लाह का जुती लहराई वई तेरी महबूब अर्श का मथे वजन प्या त महबूबन सोचो त हुते जमीन ते जुती लहराई भी वने अज मां भी जुती लाया पर वावा तुझे मुझे लजपाल नबी जो शान अल्लाह जे तरफा आवाज आयो महबूब जुती नल्लाह तू मूसा कलीम मुहम्मदुर रसूलुल्लाह आई तू त अच तुझो शान त आला केवा पर जेकी तोखे जुती पातला इहा भी मथे हली अचे ओ मिन किस्मता के नबी दिया शाना बले बले ओ आखो मेरे नबी दिया शाना बले बले ओ मेरे सोने दिया शाना बले बले अल्लाह तबारक व तआला तुझे मुझे हबीब के शान नमायो शान ता फरमायो जो जमीन का पान दे अर्श मौला ते मथे घुराई तेरी महबूब मस्जिद अक्सा का मथे हल्या पे आसमान ते आया हज़रत आदम अलैहिस्सलाम से मुलाकात थी आदम अलैहिस्सलाम चयो मरहबम बिही महबूब भली करे आए
असा महबूब जो मिलाद इंदो मरहबा चवंदा हूं न वो असा न अज जो न है पर जड़ी महबूब मेराज ते वया बात कन बे आसमान ते यहया अलैहि सलाम ए ईसा रूहुल्लाह से मुलाकात कन टे आसमान ते हजरत यूसुफ अलैहि सलाम से मुलाकात कन चौथे आसमान ते हजरत इदरीस अलैहि सलाम से मुलाकात कन पंजे आसमान ते हजरत हारून अलैहि सलाम से मुलाकात कन छह आसमान ते हजरत मूसा कलीमुल्लाह से मुलाकात कन ए सते आसमान ते हजरत इब्राहिम अलैहि सलाम से मुलाकात कन नबियन से मुलाकात कंदा कंदा जने सिदरतुल मुंतहा ते पोता संदन जे इस्तकबाल जेला खाली न हुयो पर अल्लाह ताला हुक्म फरमायो जेके फरिश्ता हिन इबादत छड्यो रियाज़त छड्यो तस्बीह ऐं तहमीद छड्यो अज मुंजो महबूब जे तो उनजे इस्तकबाल जे ला गड थी वञो होते नबी ज़मीन ते अल्लाह नबी बिहारिया आसमानन ते अल्लाह ताला मलाइका बिहारिया सभई तुझे मुझे लजपाल नबी जो इस्तकबाल करे रहा हुया चोनो सुभान अल्लाह ज़मीन ते जेके भला हुया अल्लाह जा नबी उहे इस्तकबाल उहे उते रहजी विया वरी आसमान ते जेके अल्लाह जा नूरी मलाइका उहे भी वरी रहजी विया अन्या मते तुझो मुझो लजपाल वयो साईं ने फरमायो नबी अक्सा में रह जीव्या उभन ते तू वे अरबी नजित जिब्रील हो पोते हो उते तुझो कदम आहे मिठा माखी मिसरी खा मिठो तुझो इस्म आहे अतर मुश्क अंबर खा तुझो सुरहो जिस्म आहे चलो सुभान अल्लाह कई थोरन मथे थोरा गरीबन जे मथा मदनी फकीरन बेवसीलन जो फकीरन बेवसीलन जो रखो तो ई भरम आहे मिठा माखी ऐं मिसरी खा मिठो तुझो इस्म आहे न तुझो मट मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली सुनो सुभान अल्लाह महबूब जो मट मिसल दुनिया में आहे कोन न मां एड़ो जरियो न के का मां जणी थी न कदी एड़ो आयो न वरी इंदो जेड़ो तुजो मुजो लजपाल नबी बे मिसल बे मिसाल है न तुजो मट मिसल मिठड़ा चयो तो मिसली तू सुनो सारी खलकत में तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे मिठा माखी ऐं मिसरी खा मिठो तुझो इस्म आहे अतर ऐं मुश्क अंबर खा तुझो सुरहो जिस्म आहे जड़ी महबूब मलाइका अन्या मथे हला अर्शे अल्लाह का मथे सिदरतुल मुंतहा का जड़ी मथे हला जिब्रील अर्ज कयो या रसूल अल्लाह हाने अते मान हली सगंदस मुजी इल हमेशा तो अल्लाह जो पैगाम खणी मुडे ही तो ही अज तू बुधा तुझी केड़ी ख्वाहिश है मौला दी बारगाह में अर्ज कया सुभान अल्लाह जिब्रील दी ख्वाहिश बुधंदो न मदीने वाले संजा उम्मती खुश थी जिब्रील अर्ज कयो या रसूल अल्लाह मुझी ख्वाहिश है मुझी तमन्ना है
जॾहिं क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो महबूब मुझे ख्वाहिश आए जॾहिं तुंहिंजा उम्मती पुलसरात की पुल खां टपंदा उहा पुलसरात जेकी वार खां सन्ही आहे तलवार खां तिखी आहे झूले वांगुरु लुॾण वारी आहे 500 साल चाढ़ी 500 साल सेध 500 साल लाही आहे एॾी खतरनाक उहा पुलसरात की पुल या रसूल अल्लाह मुझ जिब्रील जी ख्वाहिश आहे जॾहिं क़यामत वारो ॾिहाड़ो थे तुझा उम्मती जरी उता टपन मां जिब्रील चाहियां तो मुझी ख्वाहिश आहे त मां पंहिंजा पर पुलसरात ते विछाया त तुझा उम्मती पुलसरात आसानी सां टपी वञनि तुझे मुझे लजपाल नबी जे करे हिन उम्मत जो शान जिब्रील जी ख्वाहिश आहे नूरी मलाइका है जिब्रील सभिनी मलाइकन में अफजल मलाइका है मलाइकन जो अगवान मलाइक जिब्रील आहे उनजी ख्वाहिश यावा चवे तो या रसूल अल्लाह मुझी ख्वाहिश तमन्ना इहा है तुझी उम्मत पुलसरात खां टपे ओडी मल जिब्रील पंजा पर विछाए त तुझी उम्मत उता टपी उकरी पार जन्नत जी हकदार थे वाह 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 असां उम्मत जो शान मिलियो हे असां के मर्तबो मिले तो हे इज्जतूं मिलियो हे शान मर्तबा मिलिया ये महबूब लजपाल नबी जे करे मिलिया महबूब जिब्रील खां मोकलाए अर्शे मुअल्ला खां अगे ते ला मकान ते पोता जिथे अल्लाह जी समूरी कुल कायनात जेकी अल्लाह जी मखलूक हेठ रहिजी वई महबूब मकान खां ला मकान ते वया जिथे सिर्फ अल्लाह ही हुयो ऐं अल्लाह जो महबूब मोहम्मद मुस्तफा हुयो जॾहिं महबूब अॻिते वधा आवाज़ आयो किफ 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 बी वरी या मोहम्मद ए मोहम्मद बीर आवाज़ अचंदे महबूब बी विया आवाज़ आयो किफ या मोहम्मद ए मोहम्मद बी वञे अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो उदनु मिन्नी या खैरल बरिया उदनु मिन्नी या अहमद उदनु मिन्नी या मोहम्मद ए मोहम्मद मुस्तफा ए अहमद मुजतबा ए भलन का बल्ला भी तो ते अल्लाह सलात मोकले तो ए मोहम्मद मुस्तफा किफ या मोहम्मद इन्न रब्बक युसल्ली ए मोहम्मद मुस्तफा इते भी तुझो इस्तकबाल अल्लाह ताला खुद करे थो वो कुरान बयान कयो महबूब जे वेझो अल्लाह थियो महबूब अल्लाह जे करीब थिया एतिरो त करीब थिया उन मकाम के कुरान बयान कयो वहुव बिल उफुकिल आला हुआ ज़ात मोहम्मद मुस्तफा जी आला खां आला उफुक ते फाइज थी वॾे खां वॾे मकामन ते फाइज थी सुमदना फतदल्ला वो अल्लाह जे वेझो थिया अल्लाह जे करीब थिया एतिरो त करीब थिया फकान क़ाब कौसैनी औ अदना जो बिन कमानुनि खां वधीक वेझो बिन कमानुनि खां वधीक नज़दीक मिली वियो अल्लाह उन जो महबूब हुया ते कुछ न हुयो न दुनिया हुई न इंसान हुया न मलाइक हुया न नबी हुया न रब जी ॿी का मखलूक हुई हिकिड़ो तुंहिंजो मुंहिंजो लजपाल नबी ॿियो असांजो अल्लाह हुयो एड़ो मकाम उन्हें मकाम मिलण खां पोइ एड़ो शान महबूब जो थियो महबूबन फरमायो मन अतानी फक़द अता अल्लाह यो शान आहे जे माण्हू
मुहम्मद मुस्तफा जी इताअत कई उन जन अल्लाह जी इताअत करे वरती मन रआनी फक़द रअल हक़ महबूब फरमायो जे मुखे ॾिठो उन जन अल्लाह खे ॾिठो ऐं क़ुरान तस्दीक कंदे फरमायो ए महबूब जॾहिं मेराज ते तूं आए वो शान यो हुयो यो मर्तबो हुयो इन्नहु हुवस समीउ वल बसीर उते सिर्फ ॿुधण वारो भी उहो हुयो त ॾिसण वारो भी उहो हुयो यानी सिर्फ अल्लाह इन जो महबूब हुयो एतिरो त वेझे थी विया ते ला मकान ते दुनिया वारनि जा अकुल ख़त्म थी विया ओड़ो मकाम तुंहिंजे मुंहिंजे लॼपाल नबीअ खे अल्लाह अता करे छॾियो उन मेराज जी उते महबूब पहुता न महबूबन अर्ज कयो महबूबन सुनो सलाम पेश कयो हबीबन अर्ज कयो मौला अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात तमाम पाकीज़ा इबादतों रियादतों तस्बीह तहमीद मौला तुझे लाया है अल्लाह जी बारगाह में सलामी पेश कई महबूबन अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात तमाम इबादतों नमाज़ों रोज़ा जेकी भी बंदगी आ तस्बीह तहमीद मौला तुझे लाया है अल्लाह ताला जवाब में फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू ए महबूबा ए नबी तोते सलाम हुजे तोते रहमतूं हुजन तोते बरकतूं हुजन वाह वाह आशिक ऐं माशूक जी कचारी अल्लाह ऐं उन जे महबूब जी कचारी हुन तहमीद कई तस्बीह कई हुन आजिज़ी कई अल्लाह वरी सलाम मोकिलिया उते भी महबूबन असां उम्मत खे याद कयो महबूबन असां उते न विसारियो हाणे एॾो शान मिले जिते सिर्फ अल्लाह हुजे पर उते भी महबूबन हिन उम्मत के संभारियो ऐं याद कयो अते हबीबन फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन ए मुंहिंजा मौला खाली मुते सलाम न हुजे पर सलाम हुजे समूरन सालिहन ते उहे जेके मुंहिंजा उम्मती हिन जेके सालिह हिन इबादत करण वारा हिन उन्हनि सभिनी ते भी सलाम हुजनि इहो असांजे महबूब जो हिन उम्मत सां प्यार आहे एड़ो शान मिलियो एड़ो मकाम मिलियो एड़ी जगह मिली महबूब ने पंहिंजे लाइ कुझु न घुरियो उते भी हिन उम्मत खे याद कयो उते भी हिन उम्मत जे मथां सलाम मोकिलिया उते भी अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कया अल्लाह ताला फरमायो महबूब जेको वाइदो तोसां वल सौफ़ वारो थियल हुयो उहो तोखे अता कयो वेंदो महबूब जियां तोखे तुंहिंजी उम्मत प्यारी आहे तीअं मूं रब खे भी तुंहिंजी उम्मत महबूब आहे असां निंधड़कार आहियूं असां आम न आहियूं असां मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं मदीने वारो साईं वरी एॾे शान वारो आहे जो अल्लाह जो महबूब आहे वो उन महबूब जे सदके अल्लाह असां ते भी करम करे छॾे असां गुनाह कयूं था खताऊं असां कयूं था बेफरमानियूं असां कयूं था बदकिरदारी असां में ज़िनाखोरी असां में बुराइयूं ऐं बेहयाइयूं असां में शराब असां में व्याजखोरी असां में जेके भी गुनाह जा कम ॾिसूं दुनिया वारनि खे असां बुछड़ो चवंदा आहियूं पर असां पाण ते नज़र कयूं जेके भी बुरा कम आहिनि उहे असां मुसलमाननि मंझि आहिनि सराईंदा आशिक़ रसूल आहियूं सदाईंदा मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं पर असांजो ॾींहुं राति गुनाहनि में असांजो हर पल गुनाहनि में गुज़रे थो असां खताउनि में गुज़ारियूं असांजी शाम
शाम खताउन में, असांजी रात खताउन में, असांजी सुबह खताउन में, डी खताउन में अल्लाह जी नाफरमानी कंदे मदीने वारे साईं जी नाफरमानी कंदे गुजरे तो, पर पो भी अल्लाह असां ते बाज करे तो, पो भी अल्लाह ताला असां ते इनायत करे तो। छो तो करे? रब फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम। महबूब तुझी उम्मत त गुनाहगार आहे, बदकिरदार आहे, वो रब के नाराज करण वारी आहे। महबूब इन ते अज़ाब इन दे करे नथो मोकिलिया जो व अंत फीहिम। महबूब तू इनन मंझ आही। सुभान अल्लाह। आहिन त अज़ाबन जा लायक, आहिन त सख्ती जा लायक, पर इनन ते महबूब मां रहम वाज कया तो तुझे करे। हे करम नवाज़ी जेकी थिए थी मदीने वारे मीर जे करे थे, उन महबूब जो दर वठूं, उन महबूब के याद कयूं। महबूब फरमाइन था जॾहिं मेराज वारी रात ते मूंखे आसमाननि जा सैर कराया विया, जन्नत भी ॾेखारी वई, जहन्नम भी ॾेखारी वई। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हुया जेॾा वॾा कमरनि जेॾा पेट हुया ऐं शीशे वांगुरु चमकंदड़ हुया, ऐं उन्हनि जे अंदरि मुंहिंजो झाके ॾिठो, उन्हनि में अंदरि नाग बिच्छूं बलाऊं हुया, खौफनाक आवाज़ अची रहिया हुया। मूं पुछा कयो जिब्रील हे केर हिन? जिब्रील चयो या रसूल अल्लाह तव्हांजी उम्मत मां उहे माण्हू हिन जेके व्याज वठंदा हुया, हराम जो पैसो खाईंदा हुया, उहे तव्हांजा बदकिरदार उम्मती आहिनि। हबीब फरमाइनि था मूं हिकिड़ी नहर ॾिठी, जंहिं नहर में रत बूए किन वहे पियो। हिकिड़ा माण्हू उन में बुॾनि पिया, ॿाहिरि निकिरण जी कोशिश कनि पिया। मलाइक वरी उन्हनि खे हथियार हणी किराइनि पिया, उन्हनि जा मथा फाटी पवनि पिया, वरी ॿाहिरि निकिरण जी कोशिश कनि पिया। वो पुछा कयो जिब्रील केर आहिनि? जिब्रील चयो या रसूल अल्लाह उहे माण्हू हिन जेके यतीमनि जो माल खाईंदा हा, गरीबनि जो माल खाईंदा हा, हक़दारनि जा हक़ खाईंदा हा, उहे माण्हू आहिनि। वरी हबीबन फरमायो हिकिड़ी जॻह ते वियमि, अहिड़ा माण्हू हुया जिन खे ज़मीन ते उबतो लेटायो वियो, वॾा कुर्द पत्थर जहिड़ा, मलाइक खणी उन्हनि जे मथनि खे हणनि पिया, उन्हनि जा मथा फाटी पवनि पिया, वरी मथा सजा थी वञनि, वरी उन्हनि खे मथो चिचरियो वञे पियो। पुछा कयो जिब्रील हे केर आहिनि? जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हे तव्हांजा उहे उम्मती आहिनि जेके निमाज़ न पढ़ंदा हुया। अहिड़ा घणा वाक़िया आहिनि। हबीब फरमाइनि था मूंखे ॾेखारियो वियो जहन्नम, जन्नत ॾेखारी वई, अहिड़ा अज़ाब बि ॾेखारिया विया। पोइ अल्लाह वटि तुंहिंजे मुंहिंजे हबीब दुआऊं घुरियूं असांजे लाइ। मुलाक़ात त महबूब जी हुई, पर उते बि असांखे यादि कयो, असां बि सचा आशिक थियूं न। एॾा वॾा मामला महबूबन ॾिठा, पोइ बि अल्लाह वटि असांजे लाइ दुआऊं घुरियूं, असां बि महबूबन सां सचा थियूं न। महबूब फरमाइनि था निमाज़ मुस्तफ़ा करीम जे अखियुनि जी थधाण। हाणे जेको सचो मोमिन आशिक हूंदो वो 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो। महबूब फरमाइनि था जेके माण्हू चोरी चुगली या ग़लत ज़बानी कंदा लई समिनी असां मां न आहिनि, महबूबन जा उहे आहिनि जेके सच्चार आहिनि, सुठे इख़लाक़नि वारा आहिनि, चङा माण्हू आहिनि, उहे महबूबन जा पंहिंजा आहिनि। तो एॾी करम नवाज़ी थिए, हेड़ी भलारी रात मिली आहे महबूबन जे मेराज वारी रात, पोइ असांखे अल्लाह खे याद कयूं, मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी कयूं त अल्लाह असां ते राज़ी थी वञे। ऐं ये नेकी वारियूं ॻाल्हियूं तॾहिं नसीब थींदियूं जॾहिं नेकनि सां वेंदो। माण्हू चोर सां वेंदो त चोरी सिखंदो, फोरू सां वेंदो त फोर सिखंदो, मोबाइल जे वापारी सां वेंदो त मोबाइल उन जी वापार करण जो तरीक़ो उनखे ख़बर पवंदी। माण्हू कंहिं जहिड़े धंधे वारे सां वेंदो उन खां उहो धंधो सिखी वठंदो, पर
फिकर जन्नत जा हकदार थियो मदीने वाले साईं जे इश्क में सरशार थियो ता चाहियो था त को अल्लाह वारन सा वियो नेकन सा वियो हेड़ी सोबतों इख्तियार कयो अल्लाह वारन जी सोबत में वियो हर महीने तवा हेड़ी भलारी महफिल थिए दी 27 वारी आम नाए जिथे हर महीने ते महफिल थिए उते रंग लगदा है ए भागन वार आयो तवा जे मोहल्ले में हर महीने ते हेड़ी भलारी महफिल थिए थी चवंदा है कारो बद कमरे सा रंग न मटाए त आदत जरूर मटाइंदो आई सुना महबूब अलाह से फरमाइंदा होया तवा 29 रातूं भली तवा पाने घर दे वजो हिकड़ी रात तवा नेकन सालिन सा गुजारियो तवा भली बे सभई रातूं किथे भी गुजारियो पर 27 जे रात हिन मस्जिद में अचो अल्लाह वाला जो शान बुधो अल्लाह जो कुरान मदीने वाले सा जो फरमान बुधो इंशाअल्लाह हे जहान हो जहान सरो थींदो आई तवा के खुसूस दावत हुजे इंदड़ महीनो 15 शोबान वारो शोबान जो महीनो इन जी 15 रात भलारी बरकत वारी रात आहे जेमे महबूब जी उम्मत के अणगणो बख्शो वेदो आहे या भलारी रात अल्लाह वरन सा गुजारी वने तवा के दावत होजे वेजे वेजे दरबार आया दिलबराबाद शरीफ में मुजा मुर्शिद हाजी रहबर सलात तस्बीह नमाज पढ़ाइंदा है इज्तिमाई दुआ करदा है उआ दुआ एडी आहे जेके दोस्तों ने में शरीक थियानु ने खबर आहे हर मानू इंदो आहे ओ दुआ करदो आहे ने ये दिल जो रंग बदली वेंदो आहे उने महफिल में तवा शरीक थियो अल्लाह वारन की सोबत इख्तियार कयो मदीने वाले संजा सच्चा उम्मती थियो 5 वक्त बा जमात नमाज पढ़ो नेकी ते हलन की कोशिश कयो त अल्लाह राजी मदीने वारो राजी थियो 10 मिनट रात पर दुआ करो तौफीक रब करीम मुझे चवण ता जो बुदन पानी बारे तस्मी कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आवाज भी हो जल्दी से 10 मिनट पढ़ो फिर लगता दुआ करो साईं ये रपन अच्छो सब जी गदजी करे हुजूर जी बारगाह में दुरूद पाक नजरानों पावदे बुलंद पेश कयूं को बुलब खामोश न रहे पढ़िए सल्लल्लाहु अलैहि माशाअल्लाह जेतरी जमायत आवाज बिन जन जो चे तो सब इकट्ठे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हीराज हुजूर जवा यारो ओ सबरा बेशक ऐ बरहक मेराज हुजूर जवाब सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सबका बेरी हम्द बारी ताला उनके बाद में एक नाक मनकबत पेश करी पंजाब भी तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग तेरे रंग रंग तेरे रंग 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 तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग मौला रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग तेरे रंग रंग मौला तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग 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 तेरे 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 रंग रंग मौला रंग रंग तेरे 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 रंग रंग हर जा हर सो हर जा
संग 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 तेरे रंग रंग 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 तेरे अता किया मैंने भुला दिया मैंने भुला दिया मैंने भुला दिया मैंने भुला दिया तूने फिर से दिया ना शुक्र किया ना शुक्र किया ना शुक्र किया तूने और दिया देता ही गया देता ही गया तूने और दिया देता ही गया देता ही गया मोह मोड़ दिए दरिया मैंने हवा में उड़ना सीख लिया मैंने हवा में उड़ना सीख लिया मेरी अगली नजर सितारों पर मैं फिर भी तेरे सहारों पर या अल्लाह हो ये तो खड़े करे झूमी झूमी या अल्लाह हो या अल्लाह हो या अल्लाह हो अल्लाह दुनिया में तेरे जलवे मेरे संग 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 तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग मौला तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग मौला तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग मौला रंग रंग तेरे 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 रंग 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 तेरे रंग रंग तेरे रंग हर जा हर सो हर जा संग संग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग मौला तेरे रंग रंग तेरे रंग रंग जो सुभान अल्लाह आशिक जो दिल ठरिया हथ खणी करे चो सुभान अल्लाह माशाअल्लाह हाँ ओ असा आशिक दीवाना मोहम्मद अरबी जा जब दीवाना मोहम्मद अरबी जो हाथ खड़ी करे असा आशिक दीवाना मोहम्मद अरबी जा असी आशिक दीवाना मदीने वाले साईं जा आयो दीवाना मस्ताना मदीने वाले साईं जा साईं जा आशिक दीवाना मदीने वाले साईं जा असी आशिक दीवाना मदीने वाले साईं जा आयो दीवाना मस्ताना मदीने वाले साईं जा 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 असी आशिक दीवाना मदीने वाले साईं जा जो सुभान अल्लाह ओ मोहब्बती तड़े महबूब बनी तड़े मोहब्बती तड़े महबूब बनी तड़े ओ मोहब्बती तड़े महबूब बनी तड़े मोहब्बती तड़े महबूब बनी तड़े छोटा आहिन सब इंसाना मोहम्मद अरबिया जाए आहिन सब इंसाना मदीने वाले साईं जा 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 आशिक दीवाना मोहम्मद अरबिया जाए
आशिक आई दीवाना मदीने वाले साईं जाना रे हैदरी जो हैदर जो सच्चो हो बुधा बैत खड़ी करे नारे उन्हीं जा सांग सब सोना जो अली मौला उन्हीं जा सांग सब सोना जबे जे को अली मौला नारे हैदरी जबे जे को अली मौला उन्हीं जा सांग सब सोना अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली जी याद में रह दे सदा मोमिन सुजो रह दे अली जी याद में रह दे सदा मोमिन सुजो रह दे विलायत करामत जा सभई दरा अली मौला अली मौला अली साबोस जगह पे रखो सो काफिर या मुनाफिक या इबादत ज़हद हुदी सो या फाजिर या फासिक आ उन्हीं ले जा शोला अली मौला अली मौला अली मौला अली मौला सैकर मुल्ला बट अमल गोने आया बस आल जो नौकर सै दिल पर सही बट अमल गोने आया बस आल जो नौकर गुलामी गुलाम अली जी आल जो सगदर सदन दुश्मन जिले गोला अली मौला अली मौला अली मौला अली मौला जो फिर दस्तगी अच्छा को दस्तगी से गुलाम बैत खड़ी कर चे फिर माशाल्लाह ओ असाद दीवाना आयो पीराने पीर जा आज को पीराने पीर जो दीवानो बैत खड़ी करे झूमी जो सुभान अल्लाह असाद दीवाना आयो पीराने पीर जा असीता दीवाना आयो पीराने पीर जा शाहे जिला सोने शाहे जिला सुन 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 शाहे जिला सोने बसे आजम दस्तगीर जा असीता दीवाना आयो पीराने पीर जा असीता दीवाना आयो पीराने पीर जा शाहे जिला सोने शाहे जिला सोने बसे आजम दस्तगीर जा असीता दीवाना आयो पीराने पीर जा ओ संगतर आयो असा जिलानी जवान जा बगदाद वारे पंजे मुर्शिद मेहरबान जा बगदाद वारे पंजे मुर्शिद मेहरबान जा ओ नौकर ना हो के बड़े अमीर जा है नौकर ना हो के बड़े अमीर जा असीता दीवाना आयो पीराने पीर जा असीता दीवाना आयो पीराने पीर जा ओ घर यारी बारी मनाईदा आयो इश्क ऐ अदब सण बिरहाईदा आयो ओ हर मार यारी बारी मनाईदा आयो इश्क ऐ अदब सण बिरहाईदा आयो ऐ खबर में तेरी ऐ भर भरे बटा खीर जा खबर में तेरी ऐ भरे भरे बटा खीर जा जो असा अद दीवाना आयो पीराने पीर जा
पवती सान चवती सान पेरे पवती सान पेरे पवती सान पेरे पवती सान पेरे पवती सान चवती सान रही बन रात बहोर में राणा रही बन रात बहोर में चौपेरे पवती सान पेरे पवती सान चवती सान रही बन रात बहोर में राणा रही बन रात बहोर ओ उठता आर्य धाम जाला ला 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 ओ उठता आर्य धाम जाला आर्य धाम जा उड़ल धाम जा मिठे धाम जा ओ बागो वठदी सान बागो वठदी सान बागो वठदी सान बागो वठदी सान चवदी सान रही बन रात बहोर में सोना रही बन रात बहोर में मुस्तफा जानी रहमतेला हो सलाम शमे बज़ में हिदायत पेला हो सलाम शमे बज़ में हिदायत पेला को सलाम उम्मती लब पे जारी रहा उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती तेरी किस्मत पेला हो सलाम मुस्तफा जानी रहमत पेला हो सलाम शमे बज़ में हिदायत पेला को हो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पेला हो सलाम हो रज़ा जिसने लिखा ये प्यारा सलाम हो रज़ा जिसने लिखा ये प्यारा सलाम अज़मते आला हज़रत पेला हो सलाम इतना देते पर देते हैं झोलिया इतना देते पर देते हैं झोलिया मुस्तफा की सखावत पेला हो सलाम सलातो सलाम अलैका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन اللهم صل على سيدنا محمد وعلى اله اجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا رب العالمين असां तुंहिंजे दरवाज़े ते आया आहियूं ख़ाली न मोटा या रब العالمين जेके असांजी दिलनि जूं ख़्वाहिशूं से पूरी फरमा या अल्लाह हिन महफ़िल खे पंहिंजी बारगाह तस्वीर क़बूल ऐं मंज़ूर फरमा या रब العالمين मेराज शरीफ़ जी भरारी रात या रब العالمين तो पंहिंजे महबूब खे पंहिंजो दीदार करे मेराज करायो मोलाए करीम असांखे तुंहिंजे महबूब जो दीदार कराए असांखे उहो मेराज नसीब फरमा असांखे मुस्तफ़ा करीम जे मदुहा वारे चेहरे दीदार नसीब फरमा
असा के जिक्र इलाही इश्क मुस्तफा नसीब फरमा या रब्बल आलमीन असा के सिरात मुस्तकीम वाली वाट ते हला असा के सच्चाई वाली वाट ते हला असा के नेकोकार बना या रब्बल आलमीन बुराई का बेहयाई का बेशर्मी का बचा या रब्बल आलमीन असा के मदीने वाले संग सच्चो उम्मती बना या रब्बल आलमीन कर्ज वाले कर्ज ला मर्द वाले सेहत कामिल आजिला नसीब फरमा या अल्लाह दे के औलाद या ख्वाहिश मंदों के नेक औलाद अता फरमा या रब्बल आलमीन दे के छड़ा है उनके नेक घर वाली अता फरमा या रब्बल आलमीन के बेरोजगार हैं उनके रिज़्क़ हलाल अता फरमा या रब्बल आलमीन के बीमार हैं उनके सेहत कामिल आजिला नसीब फरमा या रब्बल आलमीन के हिना महफिल में बीमार हैं के हिना मोहल्ले में इलाके में बीमार हैं मौला सबनी के सेहत कामिल आजिला नसीब फरमा या रब्बल आलमीन असल हालत रहम व करम फरमा या रब्बल आलमीन के दोस्त ने महफिल के सजाइंदा हैं साईं उस्ताद फकीर मोहम्मद के हाफिज कमालदीन के शादी आबाद फरमा या रब्बल आलमीन साईं फकीर मोहम्मद की दिल की तमन्ना तो पूरी फरमा या रब्बल आलमीन असांजे दिल जा राज तो जानी थो मकसद तो जानी थो या रब्बल आलमीन तू करीम आई तू सत्तार आई तू रहीम आई तू जवाद आई तू सखी आई तू रहमान आई तू रहीम आई या रब्बल आलमीन ये बरकतन वाली भलाइन वाली रात आई असां तुझे दरवाजे महबूब मोहम्मद मुस्तफा जे सच्चे असांजे दिल जी हर नेक मकसद तमन्ना तो पूरी फरमा या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन या रब्बल आलमीन असां सभनी के मदीना मुनव्वरा जी हासिल नसीब फरमा हज मबरूर नसीब फरमा या रब्बल आलमीन के मदीने वाले जो दीदार नसीब फरमा या रब्बल आलमीन की ख्वाहिशों से पूरी फरमा उजाड़ो कहां मालूम थी सदका या अल्लाह जी को घुरियो सोता फरमा एको न घुरी सके सोता फरमा या अल्लाह सा घुरियो सी पाने हाल हर तो अता करता निशान या अल्लाह सा नातला खलाल बनाने नातला खाली न बता उजाड़ो कहां मालूम थी सबका बरकत अल्लाह व मलाइकतहु युसल्लून अला नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि सबनी के मुबारक होजन बस इंशाल्लाह ताला 10 मिनटन में ही सलातो नमाज अदा कई वेंदी नमाज इंशाल्लाह ताला सैयद अल्लामा खलीफा दिन मोहन बोर्ड पढ़ाईंदा इंशाल्लाह ताला अन करीब बस नमाज थींदी सब दोस्त बई रोज के नमाज पढ़ंदा